धामराह वारो तारीख़ी ठुल्ह। लाड़काणे वेझो धामराह में कंहिं दौर में हिकु क़दीम ठुल्ह हूंदो हो, जेको हाणे बिल्कुलु ड्रही चुको आहे। बाक़ी संदसि बुनियादु बचियो आहे। इहो ठुल्ह कंहिं ऐं कॾहिं तामीर करायो, संदसि इस्तेमालु कहिड़ो हुयो, इन बाबति प्रोफेसर रिज़वान गुल ॼाण ॾींदे ॿुधायो त असांजे सिंध जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि इलाइक़नि में खोड़ सारा क़दीम आसार मौजूदु आहिनि ऐं ख़ुसूसी तौर ते जॾहिं असां लाड़काणे जे हवाले सां ॻाल्हि कयूं था त लाड़काणे में मुंहिंज जो दड़ो जेको 5000 साल क़दीम तहज़ीब जा आसार उते मिलनि था ऐं सॼी दुनिया जूं नज़रूं उन ते आहिनि। उन मां खोड़ सारियूं शयूं अहिड़ियूं मिलियूं आहिनि जेके दुनिया जे लाइ हैरान कंदड़ आहिनि। हिन असांजे लाड़काणे जे आसपास ॿिया बि खोड़ सारा नंढा वॾा दड़ा या भिटूं या पंहिंजो ठुल्ह मिलिया आहिनि। हाणे जेके असां ठुल्ह था चऊं बेसिकली इहो हिकिड़ो तमामु वॾो बहस हलंदड़ आहे त हिकिड़ा माण्हू चवनि था त इहे ठुल्ह आहिनि। मिसाल धामरान जे ठुल्ह जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त इहो धामरान वारो मुकमिल तौर ते हिकिड़ो ठुल्ह नज़र ईंदड़ हुयो, पर कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त इहे ठुल्ह जेके हुया इहे असल में स्टूपा हुया, छो त हिते बुद्धिस्ट तमामु घणो वक़्तु रहिया आहिनि 2-2.5 हज़ार साल अॻु में। ऐं आसपास बि जॾहिं असां ॾिसूं था त इन क़िस्म जा खोड़ सारा ॿिया बि असांखे ठुल्ह नज़र अचनि था ऐं उन्हनि ठुल्हनि जे इस्तेमाल ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा बहस थींदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ दौरनि में। मिसाल असांजे लाड़काणे वारो जेको धामरान वारो ठुल्ह आहे जेको 18 खां 20 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे लाड़काणे खां, त इहो पंहिंजे तौर ते हिकिड़ो तमामु वॾी तारीख़ रखंदड़ आहे। केतिरो क़दीम आहे इन ते त आर्कियोलॉजी जा माहिर जेके आहिनि उहे मुकमिल तौर ते राय ॾेई पिए सघिया। हाणे त उन जा आसार बि ख़तमु थी विया आहिनि। 2007 में जॾहिं मां वियो हुउसि त इहो ठुल्ह मौजूदु हुयो, पर तमामु घणी ख़राबु हालत में हुयो। उन जे चौधारी पाणी जमो थियल हुयो जेको उनखे सेक जे करे अञा वधीक ख़राबु पियो करे। माण्हुनि उन जी खोटराई कई उन जे हेठां वञी त उन में शायदि को ख़ज़ानो हूंदो। त ईअं मुख़्तलिफ़ दौरनि में इनखे जेको आहे नुक़सानु पहुचायो वियो ऐं आख़िरकार उहो जेको आहे हाणे 2-4 साल अॻु में ठुल्ह मुकमिल तौर ते ख़तमु थी वियो, ड्रही पियो, पटु थी वियो। हाणे उन जो को आसार को निशान असांखे नथो मिले। डॉक्टर अब्दुल मजीद सिंधी साहब पंहिंजे किताब लाड़काणो तारीख़ जे आईने में लिखियो आहे इन ठुल्ह जे हवाले सां त जॾहिं शाह बहार हितां जो लाड़काणे जो जर्नल हुयो ऐं उन जे अंडर में काफ़ी सारी फ़ौज हुई त उहो उन फ़ौज मां कुझु हिसो जेको आहे फ़ौज जो उते धामरान वारे ठुल्ह ते मुक़ररु कंदो हुयो ऐं उन्हनि जी ड्यूटी जेका आहे चेंज थींदी रहंदी हुई। उते उन हिकिड़ी वॾी भेर रखाई हुई ऐं उहा भेर जेका आहे तॾहिं वॼाई वेंदी हुई जॾहिं घलरनि जो लश्कर हमले आवर थियणु ईंदो हो। उन वक़्तु लाड़काणे परगिणे ते उते जॾहिं घोड़नि जी जेका मिटी उॾंदी हुई उहा जॾहिं नज़र ईंदी इन्हनि खे त पोइ उहे भेर वॼाईंदा हुआ इन धामरा वारे ठुल्ह ते ऐं पोइ उहा भेर जो आवाज़ु लाड़काणे में ॿुधण में ईंदो हुयो ऐं पोइ वरी इहो जेको लश्कर हुयो शाह बहार जी फ़ौज जो उहो वञी अॻिते वञी इन पंहिंजो घलरनि जे लश्कर सां विढ़ी ऐं उन्हनि खे ॿाहिरां ई ॿाहिरां मोटाए ईंदो हुयो। सो लिहाज़ा लाड़काणे खे प्रोटेक्ट रखण लाइ हिकिड़ो इन ठुल्ह जो इहो इस्तेमालु ॿुधायो वञे थो, पर इहो ठुल्ह अॻु में ई क़ाइमु हुयो। माना ईअं न आहे त इहो कलड़नि जे दौर में इहो ठुल्ह क़ाइमु हुयो, इन खां अॻु में इहो मौजूदु हुयो। हाणे माज़ीअ में इन जो छा इस्तेमालु रहियो आहे? मिसाल हिकिड़नि मौक़िक़नि जो ख़्यालु इहो आहे त इहे फ़क़ति ऐं फ़क़ति ठुल्ह जेके आहिनि वॉच टावर्स हुया, छो त इन जे भरिसां ॾाकण बि हुई ऐं उतां माण्हू वञी पंहिंजे इलाइक़े खे प्रोटेक्ट करण लाइ पंहिंजो ठाहींदा ठुल्ह। पर इन जे आसपास असांखे ॿिया क़दीम आसार जेके आहिनि उहे कोन था मिलनि, यानी शहर जा आसार कोन था मिलनि। त पोइ इहो ठुल्ह आया छाजे लाइ ठाहियो वियो हुयो? जेकॾहिं वॉच टावर हुयो त उहो पंहिंजे शहर जे आसपास या थोरो किलोमीटर 1.5 किलोमीटर ॿाहिरि जेको आहे ठाहियो वञे हुया। अच्छा, उन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त इन जे आसपास बि ॿिया खोड़ सारा अहिड़ा दड़ा बड़ा ठुल्ह जेके आहिनि स्टूपा मिलनि था। घणनि मौक़िक़नि जो ख़्यालु इहो आहे त उन लाइ हुननि वटि दलील बि आहिनि स्ट्रॉन्ग त इन क़िस्म जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में असां वटि मौजूदु आहिनि ठुल्ह बेसिकली उहे स्टूपा आहिनि ऐं उन स्टूपा जो यूज़ जेको आहे उहो बुद्धिस्ट कंदा हुया इबादत जे लाइ। उते हिकिड़ियूं नंढियूं कोठड़ियूं बि ठहियल हूंदियूं। इन ठुल्ह जे भरिसां बि ख़ासि तौर ते धामरान जे ठुल्ह जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त उन जे भरिसां बि हिकिड़ी ॾाकण हूंदी हुई जेका उन खां पोइ ड्रही वई। लिहाज़ा इहे जेके आहिनि असांजे तारीख़ जो तमामु वॾो हिसो आहिनि ऐं इन्हनि ते तहक़ीक़ थियणु खपे।
हिन वक़्तु बि जॾहिं असां लाड़काणे जे आसपास ॾिसूं था त खोड़ सारा ॿिया बि असांखे नथर जो दड़ो बि मिले थो। असां वटि खैरपुर जूसे जे आसपास नंढा नंढा ॿिया बि दड़ा मिलनि था। ख़ुदि असां वटि जेको झुकर जो दड़ो आहे उहो इन जो आला तरीन मिसाल आहे। उन जी एक्सकेवेशन कोन थी आहे, उन जी एक्सकेवेशन बि थियणु खपे त उन मां बि खोड़ सारियूं शयूं असांखे मिलंदियूं। सिका असांखे लॻभॻि साॻे तौर जा मिलनि था, ठिकर असांखे लॻभॻि साॻी क्वालिटी जो मिले थो। इन मां अंदाज़ो थिए थो त इहो दौर तक़रीबन कमो बेश साॻियो ई आहे। सो लिहाज़ा इहे जेके तारीख़ी आसार आहिनि, जेके क़दीम आसार आहिनि, आर्कियालॉजी जा जेके माहिर आहिनि उहे उन ते कमु कनि ऐं वधीक तहक़ीक़ कनि ताकी असांखे इन्हनि जो इस्तेमालु ख़ासि तौर ते वाज़िह थिए ऐं ख़ासि तौर ते इहो बि वाज़िह थिए त इन्हनि जो कहिड़े दौर सां तालुक़ु आहे। ऐं ॿियो, असांखे माण्हुनि जे अंदरि असांजो जेको आम घटि पढ़ियल लिखियल माण्हू आहे, ॻोठाणो आहे, उन्हनि में अवेयरनेस आणण जी ज़रूरत आहे त असां उन्हनि खे सम्झायूं त बाबा हीअ असांजी तारीख़ आहे, हिन खे ईअं न विसारियो, हिन जी हिफ़ाज़त कयो। आम तौर ते असांजा माण्हू इन मामले में एजुकेट थियल कोन्हनि के, लिहाज़ा इन शइ जी बि ज़रूरत आहे त असां उन्हनि माण्हुनि खे एजुकेट कयूं त इन्हनि सभिनी क़दीम आसारनि खे तव्हां प्रोटेक्ट कयो, छो त इहे असांजी तारीख़ आहे।